जॾहिं बरसातूं वसंदियूं तॾहिं रब जो शुक्र करियो, जॾहिं बरसातूं वसंदियूं तॾहिं रब ॾांहुं मोटी पओ, जॾहिं बरसातूं वसंदियूं अल्लाह जे नेमतनि जो क़दुरु करियो। रब्बुल आलमीन फरमायो इन पानी के आसमान मां नाज़िल करण वारो आऊं आहियां। किथे कुरान करीम में रब फरमायो सूरह बकरा में, या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ओ दुनिया जा इंसानो, इबादत करियो तव्हां उन रब जी जंहिं तव्हां खे पैदा कयो, वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम जेके तव्हां खां अॻु में हुआ उन्हनि खे पैदा कयाई। उन अल्लाह जी इबादत करियो, उहो रब आहे अल्लज़ी अंज़ल मिनस समाए माअन, जंहिं रब आसमान मां पानी खे नाज़िल फरमायो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अंज़लना मिनस समाई माअन बिक़दर फ़अस्कन्नाहु फ़िल अर्द व इन्ना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून। फ़अंशअना लकुम बिही जन्नातिन मिन नख़ीलिन व अअनाब व लकुम फ़ीहा फ़वाकिहु व मिन्हा तअकुलून। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यन्फ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जे फज़ल ऐं रहमत सां हिन साल बेशुमार बारिशूं अल्लाह ताला वसायूं आहिनि। ऐं केतिरा ई इन्हनि बरसातुनि जे अंदरि जानी ऐं माली नुक़सान पिण थिया आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़मीन वारनि जे मथां जेके बरसातूं नाज़िल करे थो, उन्हीं जे अंदरि बि तव्हां ऐं असांजे लाइ ऐं पूरी दुनिया जे इंसाननि जे लाइ खोड़ सारियूं नसीहतूं, सबक ऐं अल्लाह ताला जा पैगाम मौजूद आहिनि। पर हक़ीक़त इहा है त असां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे तरफ़ तवज्जो ॾियण जे बजाय हमेशा शिकवा शिकायतनि में पूरा हूंदा आहियूं, या जेके असांजा सियासतदान, सियासी वॾेरा, उन्हनि खे ॾोहारी ऐं मुजरिम साबित करण जे लाइ नोह चोटी जो ज़ोर लॻाईंदा आहियूं। पर हक़ीक़त इहा है त जेकॾहिं इहे बरसातूं अज़ाब जी सूरत इख्तियार कनि थियूं त उन्हीं जे अंदरि तव्हां ऐं मुंहिंजो बि ज़रूरु कुझु न कुझु हथु ज़रूरु आहे। असांजा ॾोह, असांजा जुर्म, असांजा गुनाह, अल्लाह जे ज़मीन ते रही अल्लाह जो रिज़्क़ खाई अल्लाह ताला जूं नाफ़रमानियूं, ये सभु शयूं अल्लाह ताला जे इन्हनि अज़ाबनि जो कारण ऐं सबबु आहिनि। छाकाणि त जॾहिं बरसाति वसण वारी हूंदी आहे
आसमान ते बादल ज़ाहिर थियनि था, तॾहिं खां ई इस्लाम असांखे इहा तालीम ॾिए थो त तव्हां अल्लाह ताला जे तरफ़ मोटी पओ, अल्लाह ताला जे अज़ाब खां पनाह घुरो। लाज़मी न आहे त इहो बादल जेको आसमान ते ज़ाहिर थियो आहे इहो तव्हांजे लाइ रहमत जी सूरत में वसे, बल्कि आइन मुमकिन आहे त अल्लाह सुब्हानो तआला इन ई बादल में ई ज़मीन वारनि जे लाइ वॾो अज़ाब रखियो हुजे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा बयान करे थी त पाण जॾहिं आसमान ते बादल ॾिसंदा हुआ त इंतिहाई बेचैन ऐं बेआराम थी वेंदा हुआ। जेकॾहिं पाण घर में वेठल हूंदा हुआ त घर में हिकु जॻह ते सुकून सां पाण वेही कोन सघंदा हुआ। जीअं को माण्हू बेचैन हूंदो आहे, बेआराम हूंदो आहे, परेशान हूंदो आहे, हुते वेंदो, हुन जॻह ते वेंदो, हुते वेंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं कॾहिं पंहिंजे घर में वेठा आहिनि, कॾहिं ॿाहिरि निकिरी वञनि था, आसमान ॾांहुं ॾिसनि था, वरी कंहिं जॻह ते वेहनि था, वरी उतां उथियनि था। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी, मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल पुछियो त अल्लाह जे नबी तव्हां एतिरा बेचैन ऐं बेआराम छो आहियो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मा युअम्मिनुनी ऐं यकून फीह अज़ाबुन सुल्लित अला उम्मती। आयशा, मूंखे का बि यकीन कोन्हे त हिन बादल जे अंदरि रहमत ई हूंदी। मुमकिन आहे इन बादल में, इन ककर में अल्लाह जे तरफ़ां को अज़ाब हुजे जेको मुंहिंजे हिन उम्मत जे मथां मुसलत कयो वञे। उन ख़ौफ़ खां, उन परेशानी खां अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बेचैन ऐं बेआराम थी वञनि था ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां रहमत जूं दुआऊं घुरनि था। तव्हां सां जॾहिं हिकु शइ अज़ाब जी सूरत इख़्तियार करे चुकी हूंदी आहे, उन खां पोइ दाहूं ऐं वावेला कंदा आहियूं, ऐं उहे बि वरी अल्लाह जे दर ते न। शिकवा शिकायतूं दुनिया जे इंसाननि खे ॾोहारी ऐं मुजरिम साबित करणु, इन जी हर मुमकिन कोशिश कंदा आहियूं। पर मुंहिंजा दोस्तो, मुसलमान भाइरो, इन मौक़े ते सभ खां पहिरियों हल बहितरीन इहो आहे त अल्लाह जे तरफ़ असां तव्हांखे रुजू करणु घुरिजे, रब जे तरफ़ मोटणु घुरिजे। ऐं अल्लाह ताला जी इहा जेका कुदरत आहे, कुदरत जी निशानी आहे बरसात, इन में अल्लाह ताला जेके सबक़ रखिया आहिनि, अल्लाह ताला जेके नसीहतूं रखियूं आहिनि, उन्हनि जे तरफ़ बि असीं तवजो ॾियूं, गौर ऐं फ़िक्र करियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि बरसातनि जे ज़रिए सां असांखे सिर्फ़ु पाणी कोन थो पीआरणु चाहे। अल्लाह ताला सिर्फ़ु ज़मीननि खे आबाद करणु नथो चाहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त सिर्फ़ु जानवरनि जी ज़रूरत कोन थो पूरी करे, बल्कि इन में खोड़ सारियूं नसीहतूं अल्लाह ताला जे तरफ़ां तव्हां ऐं मुंहिंजे लाइ मौजूदु आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि बरसातनि जे ज़रिए सां जेके मिसाल क़ुरान ऐं हदीस में ॾिना आहिनि बरसात जा, ऐं अॼु तव्हांजे साम्हूं उन्हनि जी मुख़्तसर वज़ाहत कंदो हलंदुसि त इहे बरसातूं असांखे छा थियूं सबक़ सेखारीनि। असां सम्झोसीं बरसाति वसी पई, मुंहिंजो फसल सुकियो पिए, मुंहिंजूं खुटियूं ख़तमु थी वयूं हुयूं, हाणे बरसाति वसी आहे, उहे सायूं थी वेंदियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त यकीनन इंसाननि, जानवरनि, ज़मीननि जूं ज़रूरतूं पूरियूं करे थो, पर इन में सभ खां वॾो पैगाम इन्हनि बरसातनि जे अंदरि इहो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि बरसातनि जे ज़रिए सां दुनिया वारनि खे, ज़मीन वारनि खे पंहिंजो तौहीद सम्झाए थो। तौहीद जी अल्लाह ताला सम्झाणी ॾिए थो। कॾहिं आसमान ते बादल ॾिसी असांजो ज़हन रब जे हिकिड़ाई जे तरफ़ वियो आहे, कॾहिं ज़मीन ते पाणी जा जेको असां रेला वहंदे, कॾहिं असां अल्लाह जे हिकिड़ाई जे तरफ़ गौर कयो आहे, कॾहिं आसमान ऐं ज़मीन जे विच में ही पाणी सां भरियल बादल ऐं ककर ॾिसी करे असां अल्लाह जे वहदानियत जो एतराफ़ कयो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा शइ असांखे सम्झाइणु चाहे थो, बल्कि असां त ॾिठोसीं
सोशल मीडिया ते केतरन माण्हुनि बरसातन जो गर्मियों ॾिसी अल्लाह जे ज़ात जे बारे में गुथा लफ़्ज़ इस्तेमाल कया। तेज बरसातूं ॾिसी करे अल्लाह ताला जे शान में गुस्ताखी ऐं तौहीन कई। पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे सभ खां पहिरीं इन्हनि बरसातनि जे ज़रिए सां पंहिंजो तौहीद सम्झाए थो। क़ुरान करीम जी सूरह मुमिनून जेका मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन आयत जे अंदरि केतिरियूं ई ॻाल्हियूं बयान कयूं आहिनि। फरमायो अंज़लना मिनस समाई माअन बिक़दर। रब तो फरमाए इन पानी के आसमाननि मां हिकिड़े अंदाज़े जे मुताबिक़ नाज़िल करण वारी ज़ात मूं रब जी आहे। जिनखे तव्हां मुश्किल कुशा समझो था, जिनखे तव्हां हाजत रवा समझो था, जिनखे तव्हां ज़रूरतनि में पुकारियो था, जिनखां तव्हां धीउ ऐं पुट घुरो था, जिनखां तव्हां बीमारियुनि जी शिफ़ा घुरो था, जिनखे तव्हां तंग दस्ती जे आलम में पुकारियो था, उन्हनि खे चओ पाणी जो हिकिड़ो लीटर आसमान तां ज़मीन ते नाज़िल करे ॾेखारी। हेॾे वॾे तादाद में, हेॾे वॾे मिक़दार में इन पाणी खे नाज़िल करण वारी ज़ात कंहिंजी आहे। रब तो फरमायो अंज़लना मिनस समाई माअन बिक़दर। इन पाणी के आसमाननि मां नाज़िल करण वारो ऐं अल्लाह आहियां। ऐं नाज़िल कीअं करियां थो? रब तो फरमाए हिकिड़े अंदाज़े जे मुताबिक़ जेकॾहिं उन बरसात खे रहमत बनाइणो आहे त उन अंदाज़े सां पाणी ज़मीन ते नाज़िल थिए थो। जेकॾहिं उन बरसात खे अज़ाब जी शिकिल ॾियणी आहे त उन अंदाज़े सां पाणी आसमान ते नाज़िल थिए थो। वअंज़लना मिनस समाई माअन बिक़दर। हिन पाणी खे आसमान मां नाज़िल करण वारी मूं रब जी ज़ात आहे को दुनिया में इंसान, आहे को दुनिया में मुश्किल कुशा जेको तव्हांखे पाणी जो हिकिड़ो गिलास आसमान तां नाज़िल करे पीआरे ॾेखारे? आहे दुनिया में केरु? माण्हू दुनिया जे ॿियनि मुसीबतनि में मुश्किलातनि में फासंदा आहिनि, आस्थाननि जा दरगाहनि जा रुख कंदा आहिनि। पर कॾहिं तव्हां ॾिठो त बरसातूं वसण में देरि थी हुजे, माण्हू गॾिजी कंहिं आस्थाने ते विया हुजनि, फलाणे आस्थाने ते हलूं था, फलां क़बर ऐं फलाणी मज़ार जी हाज़िरी भरियूं था, बरसात वसी पवंदी कॾहिं बि न, कॾहिं बि न। ख़बर आहे त पाणी जो हिकिड़ो फुड़ो आसमान तां ज़मीन ते अल्लाह खां सवाइ केरु नाज़िल नथो करे सघे। फरमाया अफ़रअय्तुमुल माअ अल्लज़ी तशरबून अअंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुंज़िलून लौ नशाअ लजअलनाहु उजाजा फलौला तशकुरून। रब जो क़ुरान तो फरमाए इहो पाणी जेको तव्हां पियो था, अफ़रअय्तुमुल माअ अल्लज़ी तशरबून अअंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुंज़िलून। इन पाणी के आसमान मां बादलनि मां नाज़िल करण वारा तव्हां आयो या आऊं रब आहियां? केरु आहे जेको आसमाननि तां इन पाणी खे ज़मीन ते नाज़िल करे थो? अअंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुंज़िलून लौ नशाअ लजअलनाहु उजाजा फलौला तशकुरून। रब तो फरमाए जेकॾहिं आऊं अल्लाह चाहियां, आऊं रब चाहियां, आऊं इन पाणी खे खारो करे छॾियां, तव्हां मां केरु आहे इन पाणी खे मिठो करे? जेकॾहिं समुंड मां इहो पाणी तयारु थिए थो, समुंड खारो आहे, उन जे जेको आहे ऑक्सीजन सां जेको पाणी बरसाति तयारु थिए थी उहो पाणी मिठो आहे। इन मिठे पाणी खे तयारु करण वारो केरु आहे? फलौला तशकुरून। पोइ तव्हां अल्लाह जो शुक्र छो नथा करियो? जॾहिं बरसातूं वसनि थियूं तॾहिं रब जो शुक्र करियो। जॾहिं बरसातूं वसनि थियूं तॾहिं रब ॾांहुं मोटी पओ। जॾहिं बरसातूं वसनि थियूं अल्लाह जे नेमतनि जो क़दुरु करियो। रब्बुल आलमीन फरमायो इन पाणी खे आसमान मां नाज़िल करण वारो आऊं आहियां। किथे क़ुरान करीम में रब फरमायो सूरह बक़रा में, या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ओ दुनिया जा इंसानो, इबादत करियो तव्हां उन रब जी जंहिं तव्हांखे पैदा कयो, वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम जेके तव्हां खां अॻु में हुआ उन्हनि खे पैदा कयाई। उन अल्लाह जी इबादत करियो। उहो रब आहे अल्लज़ी अंज़ल मिनस समाए माअन, जंहिं रब आसमान मां पाणी खे नाज़िल फरमायो। फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून। उन आसमान मां पाणी खे रब नाज़िल कयो आहे, पोइ उन अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए खे शरीक न करियो। जंहिंखे आसमाननि मां पाणी नाज़िल करण जी ताक़त कोन्हे, बादलनि मां पाणी नाज़िल करण जी ताक़त न आहे, अहिड़नि कमज़ोरनि खे तव्हां अल्लाह जे ज़ात सां शरीक न करियो।
उन अल्लाह की इबादत करो ऐं उन रब सां कंहिंखे शरीक न करो। रब तो फरमायो वंज़लना मिनस समाई माअन बिक़दर फअस्कन्नाहु फिल अर्ज़। हेॾो सारो पानी जेको आसमाननि मां बादलनि मां हेठि लहे थो, उन पानी के ज़मीन में जगह ॾियण वारी ज़ात कंहिंजी आहे। इन्हनि चश्मनि जे सूरत में, सिम नालनि जे सूरत में, वाहन जे सूरत में, समुंडनि ऐं दरियानि जे सूरत में ज़मीन के पानी जज़ब करण जी इहा ताक़त कंहिं ॾिनी आहे, जेको हेॾो सारो पानी आसमान तां बादलनि मां हेठि ज़मीन ते लहे थो। इन ज़मीन में इन पानी के जगह कंहिं ॾिनी आहे। रब तो फरमाए फअस्कन्नाहु फिल अर्ज़, जंहिं मिक़दार सां पानी आसमान तां नाज़िल थियो, असां उन पानी के ज़मीन में जगह ॾिनी आहे। व इन्ना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून, इन पानी के ख़त्म करण जी ताक़त बि आउं रब रखां थो। मो अल्लाह खां सवाइ कंहिंखे ताक़त कोन्हे इन्हनि पाणियुनि खे ख़त्म करे सघे, इन सैलाब के ख़त्म करे सघे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, दुनिया जा इंसानो अल्लाह जे कुदरत जे इन निशानियुनि में गौर ऐं फ़िक्र करियो, गौर ऐं वीचार करियो। व इन्ना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून, इन पानी के ख़त्म करण जी ताक़त बि मूं रब खे आहे। अंदाज़ो लगायो अल्लाह जे कुदरत जी केॾी वॾी निशानी आहे, केॾी वॾी निशानी आहे। रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर असांखे इहा दावत ॾिनी आहे, रुगो बादल ॾिसी, बरसातूं ॾिसी, वंहिंजी सैर तफरी करे, पिकनिक पॉइंटनि ते घुमी करे तव्हां सिर्फ़ ख़ामोश थी न वियो, बल्कि सभ खां पहिरीं तव्हांजी ज़िम्मेदारी इहा आहे त अल्लाह जे हिकिड़ाई ते गौर करियो, त रब जे ताक़त ते गौर करियो, अल्लाह जे कुदरत ते गौर करियो। फरमायो वल्लज़ी युरीकुमुल बर्क़ ख़ौफ़न व तमआ, उहा अल्लाह जी ज़ात आहे जेको आसमान में तव्हांखे बिजलियूं ऐं खिमण ॾेखारे थो। ख़ौफ़ व तमआ, हिकिड़ी शइ में डपु बि आहे, उन साॻी शइ में उमेद बि आहे। हिकिड़ी शइ में ॿ शयूं अल्लाह रखी छॾियूं, ख़ौफ़ बि रखियो अथसि त उमेद बि रखी आहे। उमेद हूंदी आहे त बरसाति वसंदी रहमत वारी, ख़ौफ़ हूंदो आहे त इहा खिमण कंहिंजे मथां किरी पवंदी, ख़ौफ़ हूंदो आहे त हिन में को अल्लाह जो अज़ाब हूंदो। रब तो फरमायो वल्लज़ी युरीकुमुल बर्क़ ख़ौफ़न व तमआ व युनशिउ सहाब सिकाल, उहा अल्लाह जी ज़ात आहे जेको हिननि वज़नी ऐं गरनि ककरनि खे अल्लाह आसमान ऐं ज़मीन जे विच में पैदा करे थो। कंहिंजी ज़ात आहे? अल्लाह ताला जी ज़ात आहे। दुनिया जे कंहिं पीर खे, कंहिं बुज़ुर्ग खे, कंहिं गादी नशीन खे चओ पानी जो सिर्फ़ हिकिड़ो लीटर, पानी जो सिर्फ़ हिकिड़ो लीटर आसमान ऐं ज़मीन जे विच में रोके ॾेखारे। उहा पानी जी बोतल लीटर वारी कंहिं शइ में मथे ॿधिजो न, उनखे हेठां को सहारो न ॾिजो। ईअं ई कंहिं में ताक़त आहे हिकिड़ो लीटर पानी जो आसमान ऐं ज़मीन जे विच में रोके सघे। रब फरमाए थो मुंहिंजी ताक़त ॾिसो, मुंहिंजी कुदरत ॾिसो, केॾा ॻरा बादल आहिनि जिन में हज़ारें टन पानी आहे। उन्हनि बादलनि खे आसमान ऐं ज़मीन जे विच वारियुनि फिज़ान में उन्हनि बादलनि खे पैदा केरु करे थो, उन्हनि खे रोके केरु थो, उन्हनि खे हलाए केरु थो? कंहिंजी ज़ात आहे? मुंहिंजे रब जी ज़ात आहे, अल्लाह जी ज़ात आहे। उहो ई असांजो हक़ीक़ी माबूद आहे, उहो ई मुश्किल कुशा आहे, उहो ई हाजत रवा आहे। फरमाए युनशिउ सहाब सिकाल व युसब्बिहु अर्रादु बिहम्दिही वल मलाइकतु मिन खीफतिही व युरसिलु सवाइक व युसीबु बिहा मन यशा व हुम युजादिलून फिल्लाहि व हुव शदीदुल मिहाल। अल्लाह जो कुरान तो फरमाए व युसब्बिहु अर्रादु बिहम्दिही, ही जेका गोड़ आसमान में थिए थी इहा बि अल्लाह जी तस्बीह बयान करे थी, इहा बि रब जी तस्बीह बयान करे थी। तव्हां अल्लाह जे कुदरतनि खे ॾिसी, रब जे निशानियुनि खे ॾिसी अल्लाह जी तस्बीह बयान करियो। व युसब्बिहु अर्रादु बिहम्दिही वल मलाइकतु मिन खीफतिही, ऐं अल्लाह जा मलाइक बि अल्लाह जे ख़ौफ़ खां, रब जे डप खां तस्बीह बयान कनि था। हालांकि उन्हनि गुनाह को कयो ई कोन्हे, गुनाह उन्हनि जे फितरत ऐं मादे में रखियल ई कोन्हे, पर पोइ बि ख़ौफ़ अल्लाह जो उन्हनि जे दिलनि में आहे। मलाइकनि जे दिलनि में अल्लाह जो डप, अल्लाह जो ख़ौफ़ कोई बि आहे। असां गुनाहगार बि आहियूं, असां मुजरिम बि आहियूं, असां ॾोहारी बि आहियूं, पर उन जे बावजूद अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डप असांजे दिलनि में कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फरमाईंदा जॾहिं अल्लाह आसमान ते, सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह आसमाननि ते पंहिंजो हुक्म जारी कंदो आहे। अल्लाह ताला हुक्म जारी करण वारो हूंदो आहे। मलाइकनि खे रब पंहिंजो हुक्म जारी कंदो आहे। मलाइक अल्लाह जे ख़ौफ़ में बेहोश थी वेंदा आहिनि। ख़बर न आहे रब जो कहिड़ो हुक्म आहे। अल्लाह जे हुक्म जी एॾो, अल्लाह जे हुक्म खां डिॼनि था,
एतिरो ख़ौफ़ ज़दा आहिनि ऐं हिन इंसान जी छा हालत आहे। ही केॾो ॾोहारी आहे, केतिरो गुनाहगार ऐं मुजरिम आहे, पर अल्लाह जो ख़ौफ़ हिन इंसान जे दिलि में कोन्हे। फरमाई वयुरसिलु सवाइक वयुसीबु बिहा मन यशा। अल्लाह इन्हनि बिजलियुनि खे, इन खिमण खे रब मोकिलींदो आहे। पोइ रब जंहिं शइ ते चाहे, रब जंहिं ते किराइणु चाहींदो आहे उन ते वञी पहुचंदी आहे। वहम युजादिलून फिल्लाह। रब थो फरमाए एॾियूं सारियूं अल्लाह जूं कुदरतूं ॾिसी, अल्लाह जूं निशानियूं ॾिसी माण्हू पोइ बि अल्लाह जे ज़ात जे बारे में झगड़ा कनि था। को रब के घटि वधि पियो ॻाल्हाए, को अल्लाह जे ज़ात ते तनक़ीद करे थो, को रब जे हिकिड़ाई खे मञण लाइ तयारु कोन्हे, को अल्लाह जे ज़ात सां ॿियनि खे गॾु शरीक करे थो। वह शदीदुल मिहाल। उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंतिहाई सख़्त अज़ाब ॾियण वारो आहे, वॾो ताक़तवर आहे। ऐं गॾो गॾु रब फरमायो लहू दावतुल हक़। इहा अल्लाह जी ज़ात आहे जेको इन खिमण में तव्हां जे लाइ ख़ौफ़ बि पैदा करे थो, जेको इन खिमण में तव्हां जे लाइ उमीद बि पैदा करे थो। इहो अल्लाह ई आहे जेको आसमाननि में ही गरा बादल ऐं ककर पैदा करे थो। इहा रब जी ज़ात आहे जंहिंजी तस्बीह इहा गोड़ बि बयानु करे थी। इहा रब जी ज़ात आहे जंहिंजी तस्बीह मलाइक बि बयानु कनि था। लहू दावतुल हक़। हक़ीक़ी पुकार बि उन जो हक़ आहे, उन खे ई पुकारींदा करियो, उन रब खे छॾे कंहिं ॿिए खे न पुकारींदा करियो। वल्लज़ीन यदऊन मिन दूनिही ला यस्तजीबून लहुम बिशै। ऐं जिन खे तव्हां अल्लाह खां सवाइ पुकारियो था उन्हनि खे का ताक़त कोन्हे, का तव्हांजी दुआ क़बूल कोन था करे सघनि। इल्ला कबासित कफ़ैहि इलल मा लियब्लुग फ़ाहु वमा हुव बिबालिग़िही वमा दुआउल काफ़िरीन इल्ला फ़ी ज़लाल। ही अल्लाह के छॾे ॿियनि खे पुकारण वारा ईअं आहिनि जीअं को उञायल माण्हू के खूह जे मथां बि पाणी सां मुखातिब थिए त मूंखे उञ लॻी आहे, मुंहिंजे मुंहं में अचे, हथ फैलाए पानी जे तरफ़, पानी ॿुधे कोन थो, पानी में उतां निकिरी हिन जे मुंहं ताईं, हिन जे हथनि ताईं पहुचण जी ताक़त कोन्हे। रब फरमाए थो जिन खे तव्हां अल्लाह खां सवाइ पुकारियो था उहे न तव्हांजी पुकार ॿुधनि था, न सम्झनि था, न वरी तव्हांजी ज़रूरत पूरी करण जी उन्हनि खे ताक़त बि आहे। ही अल्लाह जी ज़ात आहे जंहिं हेॾा वॾा ककर ऐं बादल आसमान ऐं ज़मीन जे विच में पैदा कया। किथे रब फरमाए थो इन फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैलि वन नहार वल फुल्किल लती तजरी फिल बहरि बिमा यनफउन नास वमा अंज़लल्लाहु मिनस समाइ मिन माइन फअहया बिहिल अर्द बाद मौतिहा व बस्स फीहा मिन कुल्लि दाब्बतिन व तसरीफिर रियाह व सहाबिल मुसख्खर बैन समाइ वल अर्द लआयातिन लिक़ौमि याक़िलून। रब फरमाए थो अक़ल वारनि जे लाइ वॾियूं निशानियूं आहिनि त हिन पाणी में ॿेड़ियूं कीअं थियूं हलनि, ही पाणी आसमाननि तां कीअं थो नाज़िल थिए। व सहाबिल मुसख्खर बैन समाइ वल अर्द। आसमान ऐं ज़मीन जे विच में ही बादल कीअं टंगिया पिया आहिनि, इहे बादल कीअं आसमान ऐं ज़मीन जे विच में हलनि था। किथे रब फरमायो वतरल जिबाल तहसबुहा जामिदा। तव्हां त जबलनि खे बि अॼु ॾिसो पिया त उहे हिकिड़ी जॻह ते बीठा आहिनि। वयतमुर्रु मर्र सहाब। रब चाहींदो त इन्हनि जबलनि खे बि क़यामत जे ॾींहुं क़यामत क़ाइम करण वक़्तु अल्लाह इन्हनि खे बि ईअं हलाईंदो जीअं आसमाननि में ही तव्हांखे ककर ऐं बादल हलंदे नज़र अचनि था। रब जी ज़ात एॾी ताक़तवर आहे जंहिं ख़ुश्की में बि पाणी एतिरो पैदा करे छॾियो जो ॿेड़ियूं हलंदे असां ॾिठियूंसीं। शहरनि में, बाज़ारनि में, मार्केटनि में अल्लाह पंहिंजी कुदरत ॾेखारी आहे, रब पंहिंजी ताक़त ॾेखारी आहे त जंहिं रब खां तव्हां बेखौफ़ थियो वेठा आहियो, जंहिं रब जे साम्हूं तव्हां झुकण जे लाइ तयारु कोन आहियो, जंहिं अल्लाह सां गॾु तव्हां ॿियनि खे छॾियो था, हाणे तव्हां सभिनी खे छॾियो। हाणे तव्हां सिलाब जे ज़द में अची विया आहियो, तव्हां आज़माइश में अची विया आहियो, अल्लाह जो अज़ाब तव्हां ते अची वियो आहे। हाणे सॼो आस्थाननि वारनि खे जिन जा आस्थाना, जिन जूं मज़ारूं बि पाणी में आहिनि, मुरीद ॿेड़ियुनि ते चढ़ी ओसि ताईं पहुची सघनि था। रब फरमाए थो पुकारियो उन रब खे जेको हर शइ ते क़ादिर आहे, जेको रब हर शइ ते क़ादिर आहे। अञा त अल्लाह पंहिंजे ताक़त जो हिकिड़ो मामूली इज़हार कयो आहे, मामूली हिसो ॾेखारियो आहे। तव्हां ॾिसो जंहिं शिमलाननि में पाणी उन्हनि जे बंदनि जे बराबरि वञी थियो, साइडनि ते वञी पहुतो आहे, माण्हू केॾा बेचैन थी विया, बेआराम थी विया। ॻोठनि जा ॻोठ, घर में राति जो निंड कोन थी अचे, माण्हू वेठा आहिनि सिमनालनि ते, किथे को सियासी माण्हू कट न हणी वञे, केरु किथां जेको आहे घारो न लॻाए वञे। अञा अल्लाह जे कुदरत खे तव्हां क़ुरान में पढ़ो। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम, पंहिंजे पुट खे चयो पुट अल्लाह जो अज़ाब ईंदो, रब जो अज़ाब ईंदो, अकेले अल्लाह ते ईमान आण। चई सआवी इला जबल यासिमुनी मिनल मा। आऊं त जबल ते चढ़ी वेंदुसि,
मुशरिक हमेशा अल्लाह के कमज़ोर समझंदो आहे ऐं गैरुल्लाह के ताक़तवर समझंदो आहे। इहा मुशरिक जी वॾी बीमारी आहे। हू समझंदो आहे त अल्लाह ही कमु कोन करे सघंदो, फलाणो करे वेंदो, फलाणो करे वेंदो। नूह अलैहिस्सलाम जो पुटु आहे, चवे थो जबल ते चढ़ी वेंदुसि, तुंहिंजो ख़ुदा को जबल ते पाणी पहुचाईंदो छा? अल्लाहु अकबर। अल्लाह पंहिंजी ताक़त उन क़ौम खे ॾेखारी। ही त पाणी सिम नालनि जे बंदनि जे बराबरि थियो, असांजूं निंडूं हराम थी वयूं। पर मूंखे ॿुधायो उन क़ौम ते जॾहिं अज़ाब आयो, पाणी जबलनि जे मथां चढ़ी वियो, उहो अज़ाब केॾो वॾो हूंदो, उहो पाणी केतिरो वॾो हूंदो। अल्लाह केॾी वॾी पंहिंजी ताक़त उन क़ौम खे ॾेखारी। अॼु रब्बुल आलमीन तव्हां असांखे बि पंहिंजी ताक़त ॾेखारी आहे। त रब जे हिन ताक़त ते तव्हां गौर करियो, रब जे हिन ताक़त ते तव्हां गौर करे अल्लाह जे तौहीद खे, रब जे हिकिड़ाई खे इख्तियार कयो। उन खां पोइ रब्बुल आलमीन छा फरमायो? फरमाई फअंशाना लकुम बिही जन्नात मिन नखील व अनाब वलकुम फीहा फवाकिहु व मिनहा तअकुलून। ही पानी जेको आसमाननि तां हेठि नाज़िल थिए थो, ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त आया जेको इन पानी जे ज़रिए सां तव्हांजे लाइ खजनि जा बाग पैदा करियां थो, अंगूरनि जा बाग पैदा करियां थो। वलकुम फीहा फवाकिहु कसीरतुन, बेशुमार तव्हांजे लाइ मेवा अनाज हिन ज़मीन जे अंदरि अल्लाह बरसात जे पाणी सां पैदा करे थो। व मिनहा तअकुलून, उन मां ई तव्हां खाओ था। वरी उन रब जी तव्हां नाशुक्री करियो था, वरी उन ई रब खे झुकण जे लाइ तयारु कोन आहियो। जंहिं रब्बुल आलमीन तव्हांजे लाइ आसमाननि तां हिन पाणी खे नाज़िल करे तव्हांजूं ज़रूरतूं पूरियूं कयूं। किथे फरमाई कल्ला लम्मा यक़ज़ि मा अमरा, हिन इंसान खे रब जेको हुकुम ॾिनो उनखे पूरो कोन कयाई। अल्लाह जे ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु कोन्हे। पर रब फरमाए थो फलियंज़ुरिल इंसानु इला ताआमे, इंसान रुगो पंहिंजे खाधे जे तरफ़ गौर करे। ही सब्जी जेका तुंहिंजे साम्हूं पई आहे, ही जेको कणक जी मानी तुंहिंजे साम्हूं आहे, इन ते गौर कर। फलियंज़ुरिल इंसानु इला ताआमे अन्ना सबबनल माअ सब्बा, रब तो फरमाए इहो रिज़्क तो वटि किथां आयो? आसमाननि तां असां पाणी खे फुहारे जे सूरत में नाज़िल कयो। रब चाहे न जीअं असांजे घरनि जे छितियुनि तां पाणी हेठि किरे थो, अल्लाह चाहे त बरसाति जो ईअं पाणी बि किराए, पोइ छा थींदो? बेशुमार नुक़सान थींदो, बेशुमार ज़मीन में खॾा थी वेंदा, ज़मीन जे अंदरि केतिरो वॾो नुक़सान थींदो। अल्लाह फरमाए थो अन्ना सबबनल माअ सब्बा, इहा मूं अल्लाह जी ताक़त आहे जो आउं रब इन पाणी खे ज़मीन ते फुहारे जे सूरत में नाज़िल करियां थो। हिकिड़ी हिकिड़ी फुड़ी आसमाननि तां बादल वटां हेठि किरे थी, ज़मीन ताईं अचे थी, ॿी फुड़ी खां अलॻि किरे थी। कॾहिं तव्हां पंहिंजे घर जे सहन में ॾिसो, कॾहिं तव्हां रोड ते वेही ॾिसो, ही पाणी जूं फुड़ियूं जेके किरनि पियूं, हर कंहिंजी जॻह अलॻि आहे, ही कंहिंजी ताक़त आहे। पाणी में फुड़ीअ में हिकिड़ी फुड़ी में हिकिड़े कतरे में पाणी केतिरो आहे जेको हुतां बादल तां हेठि लहे थो, ज़मीन ते किरण ताईं ॿी फुड़ी सां गॾिजे कोन थो, अलॻि करे थो। फरमाए अन्ना सबबनल माअ सब्बा, ही मूं रब जी ताक़त आहे जेको इन फुहारे जे सूरत में पाणी खे नाज़िल करियां थो, जीअं तव्हांजे फसलनि खे फ़ाइदो थिए, तव्हांजे ज़मीननि खे फ़ाइदो थिए, तव्हांजा अनाज पोखियल जेके आहिनि, तव्हांजी ज़राअत जेका उहा बहितरीन थिए। जेकॾहिं इहो पाणी नारनि जे सूरत में ज़मीन ते किरे त तव्हांजा फसल तबाह थी वञनि, तव्हांजा फसल ई तबाह थी वञनि। फरमाई फलियंज़ुरिल इंसानु इला ताआमे अन्ना सबबनल माअ सब्बा सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा फअंबतना फीहा हब्बन व इनबन व क़स्बन व ज़ैतूना व नख़लन व हदाइक गुलबा व फ़ाकिहतन व अब्बा। रब फरमायो अंगूर पैदा थिया, इन जेको आहे खजियूं तव्हांजे लाइ पैदा कयूं, गाह पैदा थिया, घाटा घाटा बाग तव्हांजे लाइ इन पाणी सां पैदा थिया। मताअ लकुम व लिअनआमिकुम, रब तव्हांजी ज़रूरत बि पूरी कई, तव्हांजे जानवरनि जी ज़रूरत बि पूरी कयई। हाणे त अल्लाह खे सुञाणो, रब तव्हांजी ज़रूरत बि पूरी कई, तव्हांजे जानवरनि जी ज़रूरत पूरी कई। छाकाणि त जॾहिं जानवरनि जे लाइ गाह न मिले, जानवरनि जे लाइ चारो न मिले, परेशान केरु थींदो आहे? मालिक परेशान थींदो आहे, धणी परेशान थींदो आहे। त हाणे हिननि जानवरनि खे खारायूं किथां? अल्लाह ताला इहा बि पंहिंजी कुदरत ॾेखारे थो। घर में हिकिड़ी बकरी आहे, दर ते हिकिड़ी मैं ॿधल आहे, चारो खुटी वञे थो, गाह खुटी वञे थो, पराड़ खुटी वञे थो। अल्लाह चए थो हिकिड़े जानवर खे खाराए ॾेखारियो, आहे तव्हां में ताक़त? हिकिड़े जानवर जी बुख ख़त्म करे ॾेखारियो,
पंहिंजे अकेले जे पेट जी बुख ख़त्म करे ॾेखारियो। रब्बुल आलमीन पंहिंजी कुदरत ॾेखारी आहे। ॾिसो हज़ार जानवरनि जूं ज़रूरतूं पूरियूं थियूं, लख इंसाननि जूं ज़रूरतूं पूरियूं थियूं। मताअ लकुम व लिअनआमिकुम, तव्हांजूं ज़रूरतूं बि पूरियूं कयमि, तव्हांजे जानवरनि जूं ज़रूरतूं बि पूरियूं कयमि। पोइ बि तव्हां बेक़दर हो, पोइ बि तव्हांखे अल्लाह जी सुञाणप कोन्हे, रब जो तारुफ़ कोन्हे। फरमाई मा लकुम ला तरजून लिल्लाहि वकारा, तव्हांखे छा थियो आहे, तव्हां अल्लाह जी इज़त कोन था सुञाणो, रब जो मक़ाम कोन था सुञाणो, जंहिंजा हेॾा वॾा अहसान आहिनि, जंहिं तव्हांजी हर ज़रूरत पूरी कई, तव्हांजे जानवरनि जी ज़रूरत पूरी कई। केॾी वॾी अल्लाह जे कुदरत जी निशानी आहे। रब्बुल आलमीन केतिरो पंहिंजूं कुदरतूं ॾेखारियूं। हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं के इंसान जो ज़मीर ज़िंदा हुजे, खीर जो हिकिड़ो गिलास, पानी जो हिकिड़ो गिलास, मानी जो हिकिड़ो टुकर, सब्जी ऐं भाॼी जी हिकिड़ी प्लेट, तव्हां असांखे अल्लाह जी तौहीद सम्झाइण लाइ काफ़ी आहे। ही किथां आयो आहे, कंहिं मोकिलियो आहे, पोइ तव्हां कीअं खाओ था, तव्हांजे पेट में उहो हज़म कीअं थिए थो, तव्हांजे पेट मां उनजे निकिरण जा रस्ता कंहिं बनाया आहिनि, केरु आहे, इन में कंहिं ॿिए जो हिसो आहे, कंहिं ॿिए जी शराकत आहे। उन ई रब जे साम्हूं झुकी पओ, उन रब खे सजदा करियो, उन रब जे तरफ़ मोटी पओ। उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां जूं ज़रूरतूं पूरियूं करे थो, उहो ई तव्हांजे इबादत जो लाइक़ु आहे, उहो ई तव्हांजे नज़राननि जो लाइक़ु आहे, उहो ई तव्हांजे सजदनि जो लाइक़ु आहे। ही जानवर आहिनि, हिननि जे लाइ गाह रब उबाड़े थो, ज़मीन रब पैदा कई आहे, हिन जी जानवर जी ज़रूरत रब पैदा करे थो। जॾहिं उनखे ज़बह करण जो टाइम अचे तॾहिं ही फलाणे जे नाले ते, हाणे ही फलाणे जे नाले ते ज़ुल्म कोन्हे। जेकॾहिं अॼु तव्हांजी बकरी, तव्हांजी ढगी ऐं मैं तव्हां संभाली हुजे, तव्हां वरिती हुजे, तव्हां उन ते महिनत कई हुजे, ऐं विकिणण जे टाइम ते ॿियो चए आऊं धणी आहियां, या आऊं विकिणंदुसि, पैसा आऊं खणंदुसि, साॻियो तूं बि चवंदे दुनिया जो हिन खां वॾो ज़ुल्म कहिड़ो हूंदो। पोइ इन खां वॾो ज़ुल्म छा हूंदो। हिकु जानवर खे रब पैदा कयो आहे, उन जानवर जी खुराक रब पैदा कई आहे, उन जेको पाणी पीए थो उहो अल्लाह बादलनि मां नाज़िल फरमायो आहे। जॾहिं उनखे ज़बह करण जो टाइम अचे तॾहिं उनखे ॿिए जे नाले ते ज़बह करे छॾिजे। इन जे करे त क़ुर फरमायो इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, शिरक दुनिया जो वॾो ज़ुल्म आहे, वॾे में वॾो ज़ुल्म आहे शिरक। त मुंहिंजा दोस्तो, ही बरसातूं तव्हां असांखे रब जो तौहीद सम्झाइनि थियूं, रब जी हिकिड़ाई सम्झाइनि थियूं। अल्लाहु अकबर। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि बरसातुनि जो वरी ॿियो मिसाल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो हिन दीन ऐं इल्म सां। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मसलो मा बासनी अल्लाहु मिनल हुदा वल इल्म का मसले गैसिन। पाण फरमाईंदा जेको इल्म ऐं हिदायत जा खज़ाना रब्बुल आलमीन मूंखे ॾेई मोकिलिया आहिनि, उन्हनि जो मिसाल बि बरसात वांगुरु अथव। जेका अल्लाह जी वही आसमान तां नाज़िल थिए, इन जो मिसाल बरसात वांगुरु आहे। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर फरमान जे अंदरि वॾी हिकमत आहे, वॾी हिकमत आहे। पाण इल्म खे, वही खे, दीन ऐं शरीयत खे अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरसात सां तशबीह छो ॾिनी। इन जे करे त बरसात बि मथां नाज़िल थिए थी ऐं वही बि मथां नाज़िल थिए, वही बि मथां नाज़िल थिए थी। ज़मीन जा जेतिरा पाणी सुठा छो न हुजनि, मिनरल वाटर हुजे, ज़मज़म जो पाणी हुजे, उनखे पीअण वारा लखे माण्हू हुजनि, पर उन पाणी खे तव्हां बरसात जो पाणी कोन चई सघंदा। चई सघंदो? ज़मज़म जो पाणी केॾो सुठो पाणी आहे, बहितरीन पाणी आहे, पर उनखे बरसात जो पाणी कोन चवंदासीं। नेस्ले जो मिनरल वाटर जो पाणी केतिरो मिठो आहे, तव्हां उनखे बरसात जो पाणी कोन चवंदा। अहिड़े ई नमूने सां ज़मीन ते केतिरियूं शयूं ईजाद कयूं वञनि, ठाहियूं वञनि, केतिरियूं सुठियूं हुजनि, केतिरा उन ते हलण वारा माण्हू हुजनि, उहा शइ दीन कोन थींदी। दीन उहो आहे जेको आसमाननि तां नाज़िल थियो। बसि अल्लाह जी वही प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका शइ आसमान तां नाज़िल थी, उनखे दीन चइबो, उनखे इस्लाम चइबो। बरसात जो पाणी सिर्फ़ उन पाणी खे चइबो जेको आसमाननि तां नाज़िल थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हीअ बि बरसात आहे। इल्म अल्लाह जो दीन तव्हां जे मथां वसंदो रहे थो, इहा बरसात आहे। ऐं जीअं ज़मीन जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, अल्लाह जे रसूल फरमायो इंसाननि जे दिलियुनि जा बि ईअं मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। हिकिड़ी ज़मीन उहा हूंदी आहे जेका नरम हूंदी आहे, बरसात वसंदी आहे, पाणी खे जज़ब कंदी,
पानी के चूसींदी, ज़मीन जे अंदर पानी वेंदो ऐं पोइ उन ज़मीन मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा ओभड़ उभड़ंदा। अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजे उम्मत जा केतिरा इंसान अहिड़ा आहिनि जिन जूं दिलियूं इन ज़मीन वांगुरु हूंदियूं आहिनि। जॾहिं अल्लाह जो दीन ॿुधंदा आहिनि तॾहिं उनखे पंहिंजे जी में जाइ ॾींदा आहिनि, दिलि सां उनखे क़बूल कंदा आहिनि। जॾहिं दिलि सां क़बूल कंदा तॾहिं मुख़्तलिफ़ अमलनि जे सूरत में उन्हनि मंझां बि ओभड़ उभड़ंदा। कॾहिं निमाज़ पियो पढ़े, कॾहिं रोज़ो पियो रखे, कॾहिं ज़कात पियो करे, कॾहिं ख़ैरात पियो करे, कॾहिं सदको पियो करे। इहो छाजे करे? जो हिन जे दिलि ते दीन जी बरसाति वठी आहे ऐं हिन जे दिलि उनखे क़बूल कयो आहे, उनखे क़बूल कयो आहे, उनजो इहो नतीजो निकितो आहे। ऐं ज़मीन जो हिकिड़ो क़िस्म उहो अथव जंहिंखे पाण तला चवंदा आहियूं, तरायूं चवंदा आहियूं, जंहिंमें पाणी हूंदो आहे पर उन पाणी सां उते ओभड़ कोन उभड़ंदो आहे, उन जगह ते ओभड़ कोन उभड़ंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे उम्मत जा केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जिन वटि इन तराई ऐं तला वांगुरु दीन जो इल्मु आहे, सम्झ आहे, ॼाण आहे। जीअं हिन वटि बरसाति जो पाणी आहे पर ओभड़ इन ज़मीन मां कोन थो उभड़े। अल्लाह जे रसूल फरमायो ईअं इल्मु माण्हुनि वटि हूंदो पर उन्हनि माण्हुनि में अमल कोन हूंदो, छाकाणि त उन्हनि सिर्फ़ु ॿुधो आहे, सिर्फ़ु ॼाण हासिल कई आहे, दिलि जे अंदरि उनखे जॻह कोन मिली। हिन ज़मीन पाणी अंदरि चूसियो कोन्हे, मथे रोके छॾियो, इन जे करे इन ज़मीन मां ओभड़ न उभड़ियो। केतिरा माण्हू आहिनि जेका दीन जी ॻाल्हि करियो, जेको शरई मसलो ॿुधायो, साईं मूंखे अॻे ख़बर आहे, मुंहिंजो अॻे ॿुधल आहे, ॾाढ़ी रखणी आहे, शलवार भेॼियुनि खां मथे रखणी आहे, हराम कोन्हे खाइणो, व्याज अल्लाह सां जंग आहे, सभु शइ जी मूंखे ख़बर आहे, निमाज़ पढ़णी आहे, ज़कात ॾियणी आहे, पर अमल कोन थो थिए। इहे माण्हू उन तराई ऐं तला वांगुरु आहिनि जिन वटि शरीयत जो इल्मु जेको सो मौजूदु आहे पर पाण खे फ़ाइदो कोई कोन थो थिए। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन पाणी मां पखी पीअनि था, उन पाणी मां जानवर पीअनि था। अहिड़ा बेअमल आलिम बि हूंदा जेके माण्हुनि खे उहो इल्मु ॿुधाईंदा, ॿिया माण्हू उन मां फ़ाइदो वठंदा पर हुननि पाण खे फ़ाइदो कोन थींदो, जीअं हिन ज़मीन खे फ़ाइदो कोन थो थिए। टियों क़िस्म अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कलर वारी ज़मीन आहे। कलर वारी ज़मीन ते जेको बरसाति जो पाणी किरे थो, कलर वारी ज़मीन न उनखे जज़ब करे थी, न उन मां ओभड़ उभड़े थो, ऐं उहो पाणी कलराटी ज़मीन ते जॾहिं अचे थो तॾहिं उहो पाणी बि खारो थी वञे, न उन मां को माण्हू पीए, न को जानवर पीए, न उन ज़मीन खे फ़ाइदो थिए। अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजे उम्मत जा हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जिन जूं दिलियूं इन कलर वारी ज़मीन वांगुरु आहे, उहे दीन ॿुधो न ॿुधे जहिड़ो कोई फ़ाइदो कोन्हे, कंहिं बि क़िस्म जो उन्हनि खे फ़ाइदो कोन थो थिए। अॼु तव्हां असां मां हर माण्हू इन हदीस जे रोशनी में पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसे त असांजी कैफ़ियत छा आहे। जुमे जा ख़ुतबा ॿुधंदे सालूं थियूं, आलमनि सां कचहरियूं कंदे सालूं गुज़री वियूं, पर पंहिंजे मुस्तक़बिल जे 20 साल अॻिते नज़र विझे पोइते माज़ी में ऐं वरी अॼु ॾिसे ऐं अहियां त ओड़ो ई ओड़ो, को फ़र्क़ु कोन आयो। माना असांजी दिलि उन कलराठी ज़मीन वांगुरु आहे जंहिं ते बरसाति वसे थी, न उन ज़मीन खे फ़ाइदो थिए थो न कंहिं ॿिए खे फ़ाइदो थिए थो। ऐं असां बि ईअं आहियूं, दीन जी ख़बर हूंदी, मसाइल जी ख़बर हूंदी, पर किथे वेही दीन जी ॻाल्हि कंदासीं कोन, माण्हू नाराज़ थींदा। माण्हुनि खे फ़ाइदो पहुचायो, माण्हुनि ताईं अल्लाह जो दीन पहुचायो। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहा तालीम ॾिनी आहे। असां सोचूं मोहम्मद करीम जे सूरत में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़ुरान जे सूरत में अल्लाहु अकबर, जेका असांजे बरसाति वठी आहे, उन बरसाति मां असांखे फ़ाइदो कहिड़ो थियो आहे, असां कहिड़ो फ़ाइदो हासिल कयो, असां कहिड़े मक़ाम ते बीठा आहियूं, असांजो शुमार कहिड़नि माण्हुनि में आहे। मुसलमानो, अल्लाह जी हर शइ में वॾी हिकमत हूंदी आहे, वॾी हिकमत हूंदी आहे। ऐं रब्बुल आलमीन इन बरसाति जे पाणी जे ज़रिए सां, बारिशनि जे ज़रिए सां इंसान खे पंहिंजे ज़िंदगी जी हक़ीक़त बि सम्झाई आहे त जंहिं ज़िंदगी ते तोखे हेॾो वॾो गुरूर आहे, वॾो नाज़ आहे, तोखे पंहिंजे ज़िंदगी ते हेॾो वॾो तकब्बुर ऐं फ़ख़ुरु आहे, तूं त बरसाति जे पाणीअ सां जेको ज़मीन मां हिकिड़ो सलो फुटे थो, हिकिड़ो ॿूटो फुटे थो, तुंहिंजी हैसियत, तुंहिंजी ज़िंदगी उन वांगुरु आहे। खोलियो सूरह कहफ़, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हांखे ॿुधायो, फरमाई वज़रिब लहुम मसलल हयात दुनिया
कमा इन अंज़लनाहु मिनस समा फ़ख्तलत बिही नबातुल अर्ज़ फ़अस्बह हशीमन तज़रुहु रियाह व कान अल्लाहु अला कुल्लि शैइन मुक़्तदिरा। रब तो फरमाए दुनिया जे इंसानन जे जिंदगी जो मिसाल बरसात जे पानी वांगर आए। जी बरसात जे पानी से जमीन में ही बूटो उबड़े दो, हे गाह ऐं ओभड़ उबड़ंदा, ये तव्हां जी भी असल जो है वो पानी है, तव्हां भी पानी में पैदा थियो था। वद्रिब लहुम मसलल हयात दुनिया कमा इन अंज़लनाहु मिनस समा फ़ख्तलत बिही नबातुल अर्ज़। वो जी जमीन में मुख्तलिफ किस्म जा ओभड़ उबड़न था, हर गाह जो जायको पंहिंजो, हर फसल जो रंग पंहिंजो। दुनिया में ईअं इंसानन जा रंग भी अलग, अंदाज़े गुफ्तगू भी अलग, उन जी शिकिल ऐं सूरत भी अलग, उन जो नक्शो ऐं ढांचो अलग। अल्लाह तो फरमाए जीअं बरसात जे पानी से मुख्तलिफ किस्म जा ओभड़ उबड़िया, ईअं पानी जे कतरन से केतरा इंसान रब पैदा करे छड़िया। हर कंहिं जो अंदाज़ पंहिंजो, हर कंहिं जो आवाज़ पंहिंजो, हर कंहिं जो जेको आहे सो रंग नस्ल पंहिंजो आहे। ऐं आहे बि इन बूटे वांगर, जॾहिं बूटो ज़मीन मां निकिरंदो हो आहे तॾहिं कमज़ोर हूंदो आहे, जॾहिं इंसान पंहिंजे माउ जे पेट मां पैदा थींदो आहे तॾहिं हीउ बि कमज़ोर हूंदो आहे। आहिस्ता आहिस्ता उहो बूटो ताक़तवर थींदो, उन में हुस्न ईंदो, उन में ख़ूबसूरती पैदा थींदी। रब फरमाए थो इंसान बि ईअं आहे। कॾहिं तव्हां ॾिसंदा इहे ओभड़, इहे फसल, इहे गाह जेके आहिनि, इहे नेठ जेको आहे सो पचंदा आहिनि, पोइ उन्हनि जो रंग तब्दील थींदो आहे। तव्हां बि उमिरि जे उन स्टेज ते पहुचंदा आहियो जो तव्हांजे जवानी वारो रंग ख़त्म थींदो, तव्हांजे वारनि जो रंग ख़त्म थियो। तव्हां ॾाढा गोरा हुआ, ॾाढा हसीन ख़ूबसूरत हुआ, तव्हांजा वार कारा हुआ, हाणे उहे वार बि सफ़ेद थी विया आहिनि। रब फरमाए थो चंद ॾींहंनि खां पोइ इन्हनि फसलनि खे तव्हां ॾिसंदो, हारी इन्हनि खे कटे छॾींदा, इन्हनि खे खरनि जे अंदरि रखंदा, इन्हनि खे जेको आहे सो विकिणी छॾींदा, ज़रा ज़रा थी उन ज़मीन तां उन जा निशान मिटिजी वेंदा। रब फरमाए थो तव्हां ते बि हिकिड़ी मौत ईंदो, तव्हां बि क़ब्र में पहुचंदो। कअल्लम तग़न बिल अम्स, महसूस ईअं थिए थो जेका ज़मीन जेको आहे सो कटिजी वई आहे, जंहिं ज़मीन मां फसल खजी विया, महसूस ईअं थो थिए त हिते कल्ह कुझु उबड़ियो ई कोन हो, जेको हिन दुनिया में 80 साल गुज़ारे रवानो थियो, वफ़ात खां पोइ ख़बर पवे थी त हिते वीचारो पैदा ई कोन थियो। महसूस ईअं थो थिए। अल्लाह फरमाए थो तव्हांजो मिसाल बि ईअं आहे, तव्हांजी ज़िंदगी भी ईअं आर्ज़ी आहे, जंहिं ज़िंदगी ते हेॾो वॾो नाज़ आहे। अल मालु वल बनून ज़ीनतुल हयाति दुनिया वल बाक़ियातु सालिहातु खैरुन इंद रब्बिक सवाबुन व खैरुन अमला। ही तव्हांजा माल, ही तव्हांजा औलाद, ही तव्हांजी दुनिया जे ज़िंदगी जी ख़ूबसूरती आहे, तव्हांजे आख़िरत जे ज़िंदगी जी ख़ूबसूरती तव्हांजा नेक अमल आहिनि। पोइ इन माल जे सूरत में तव्हां नेक अमल करियो अल्लाह जे राह में, या इन साॻी औलाद खे तव्हां नेक साले बनाए इनखे बाक़ियातु सालिहात में छॾे वञो, या तव्हां पाण नेकी करे अल्लाह जे साम्हूं वञी हाज़िर थियो। इहा ई शइ तव्हांजे कम जी आहे। बाक़ी तव्हांजी ज़िंदगी जेका इहा आर्ज़ी आहे, फ़ानी आहे, बेबका ज़िंदगी आहे, इहो तव्हांजी ज़िंदगी जो मिसाल आहे। अल्लाह क़ुरान करीम में चौथों मिसाल ॾिनो। मके जे मुशरिकनि चयो त आइन्ना इज़ा कुन्ना तुराबन व इज़ामन आइन्ना लमबऊसून, जॾहिं असां हॾियूं थी ख़त्म थी वेंदासीं क़बरनि में, असांजूं हॾियूं सड़ी मिटी थी वेंदियूं, छा असांखे उथियारियो वेंदो? अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो व कज़ालिक तुख़रजून। जीअं तव्हां ॾिसो था न, सालनि जा साल बरसातूं कोन थियूं पवनि, ज़मीन ते का शइ कोन हूंदी आहे, उहे गुज़िरियल साल जा जेके गाह, उन्हनि जा ॿिज इन ज़मीन में कंहिं महफ़ूज़ कया अॻी साल ताईं, उहे महफ़ूज़ पिया आहिनि। बरसाति वठी उन ज़मीन मां ओभड़ उबड़ी आया। रब फरमायो व कज़ालिक तुख़रजून, ज़मीन मां जीअं इहो ओभड़ उबड़े थो, ईअं तव्हां क़ब्र मां उथंदो, तव्हां क़ब्र मां ईअं उथंदो जेको रब सालनि खां पोइ, केतिरे टाइम खां पोइ इन गाह ऐं ओभड़ खे ज़मीन मां ॿाहिरि कढण ते ताक़त रखे थो, उहो रब तव्हांखे बि क़ब्र मां ज़िंदा करण ते ताक़त रखे। उन जे रब जे लाइ का मुश्किल कोन्हे त असां सिर्फ़ु इन्हनि बरसातनि खे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि ताईं महदूद न रखूं। उहे बि दुनियावी मफ़ाद ठीकु आहे, अल्लाह जूं नेमतूं आहिनि, पर गॾोगॾु दीन जेके असांखे सबक़ सेखारिया आहिनि उन्हनि जे तरफ़ बि असां तवजो ॾियूं। जेकॾहिं उहे बरसातूं अज़ाब जी सूरत इख़्तियार कनि थियूं, पोइ अल्लाह ॾांहुं मोटो, रस्तो हिकिड़ो ई आहे, फ़फ़िर्रू इलल्लाह, पंहिंजे रब जे तरफ़ हजो, वतूबू इलल्लाह तौबतन नसूहा, अल्लाह जे तरफ़ मोटी पओ, रब जे साम्हूं सची तौबा करियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि अज़ाबनि खे टारे छॾींदो, अल्लाह अज़ाब खे टारींदो। पर ही बदबख्त इंसान दुनिया में लिबरल किस्म जा माण्हू, दहरिया किस्म जा माण्हू अल्लाह जे ज़ात खे घटि वधि ॻाल्हाए अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियनि था।
जॾहिं असीं अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾींदासूं तो रब उन्हनि बरसातनि खे अज़ाब जे सूरत में मोकिले। दुआऊं घुरंदा करियो अल्लाह ताला खां, अल्लाहुम्मा हवा अलैना वला अलैना। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं सेखारियूं आहिनि। तेज़ बरसातूं थियनि, ज़रूरत खां वधीक थियनि, अल्लाह खां दुआ घुरो, असांजा रब असांजे चौधारी वसाए, असां खां साइड ते वसाए जिते ज़रूरत हुजे, ऐं असां ते न वसाए, असां ते न वसाए। केतिरा माण्हू आहिनि मुशरिक बिदती क़िस्म जा इंसान, चवंदा दादा बरसातूं घणियूं थियूं, हाणे अज़ानूं ॾियो, अज़ानूं ॾियो। छो अज़ान सां त शैतान भॼंदो आहे। छा अल्लाह जे तरफ़ां इहा बरसात को शैतान आहे जंहिंखे तव्हां भॼाइणु चाहियो था? अल्लाह जे प्यारे पैगंबर दुआऊं सेखारियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तेज़ हवा लॻे अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरिहा व खैरि मा फीहा व खैरि मा उमिरत बिहा। अल्लाह असीं सवाल करियूं था उन भलाई ऐं ख़ैर जो जेको हिन हवा में हुजे, जंहिं ख़ैर ऐं भलाई सां हिन हवा खे मोकिलियो वियो हुजे, जंहिं ख़ैर ऐं भलाई खे दुनिया में इन हवा जे ज़रिए सां पहचाइण जो हुक्म ॾिनो वियो हुजे, अल्लाह उन ख़ैर ऐं भलाई जो सवाल करियूं था। व नऊज़ु बिका मिन शर्रिहा व शर्रि मा फीहा व शर्रि मा उरसिलत बिहा। जेको शर बुराई अज़ाब इन हवा में हुजे ऐं मुंहिंजा मालिक उन खां असीं पनाह घुरूं था। इस्लाम हर मैदान में असांजी रहनुमाई कई आहे, पर असां गैर शरई कमु कंदासीं, बिदतूं कंदासीं, दीन खां हटी वेंदासीं। सुन्नत जे मुताबिक़ अमल करियो, अल्लाह ॾांहुं मोटी पोइ रुजू करियो, सदको ख़ैरात करियो, पंहिंजा बेयारो मददगार जेके मुस्लमान भाइर आहिनि उन्हनि जी मदद करियो, ऐं गॾोगॾु अल्लाह जो शुक्र करियो जो असीं अञा पंहिंजे घरनि में मौजूदु आहियूं। अल्लाह असांखे महफ़ूज़ रखियो आहे, ऐं उन्हनि माण्हुनि सां ख़ैरखाई करो, उन्हनि जे लाइ दुआऊं घुरो जेके इन्हनि आज़माइशुनि में मुब्तला आहिनि। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल